श्री झूलेलाल भगवान जी जीवन लीला भाग पहिरियों। मिरख शाह जी दरबार में मुखी ऐं पंच। आगाटे समय में सिंध जे ठठे नगर में मिरख शाह मुसलमान हाकिम राज कंदो हो। हिन पंहिंजे मुल्क में पड़ो ॾियारियो त गैर मजहबन वारन खे शाह सुल्तान जो हुकुम आहे त सभई हिंदू इस्लाम धर्म कबूल कन या ही देश छॾे वञनि। उन पंहिंजे वजीरन खे हुकुम ॾिनो त सॼे देश में हिकु ई इस्लाम धर्म हुजणु खपे। हिक हफ़्ते जे अंदरि सभई हिंदू इस्लामी मज़हब क़बूल कनि। इहो ऐलान ॿुधी सभई हिंदू हिकु हंधि गॾु थी वीचार कयूं त मारण या जियारण त दातार जे हथ आहे,